अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम पुत्र। बाबा साईं उन छोरे जो नालो छा आहे? इहो अशरू इन जो छा थियो बाबा साईं? ईंदो ईंदो ज़रूरु ईंदो। ईंदो उन पोड़े पीअ लाइ? बाबा साईं सड़ियल जार में शिकार फसाइण जे आसर में किथे असां पाण न शिकार थी वञूं। शर्मी। हा बाबा साईं हा। हाणे इहे हथ ते हथ रखण सां मसलो हल न थींदो। मूंखे लॻे थो इन कुते जो शिकार मूंखे पाण करणो पवंदो। शमीर बीर। जे नंढा कम ई असां पाण करण लॻासीं त पोइ कुतनि पालण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छा मतिलब बाबा साईं? मतिलब मुंहिंजो खेरू सां आहे। खेरू? हा इहो कमु खेरू कंदो। छोरी ते तमे को ॾाढा ख़ुशि कर छोड़िया, अंदर ही ठार छोड़ी। खुश हूंदे तूं रेसन ॾे एॾा पैसा ॾिना तो ता अध में न ॾिना। चावण ए चाव न त एप खसे सां ओ त रेस बीकड़ा रेसा। सरदार बांधी खैर भाजियो भज गया ए छोरी त मेना लच्चा कर छोड़िया। अरे मैं को क्या पे देखे दो बोलो को लफों को क्या पे देखे दो जलो डरो। अरे कैसे गया? अरे मैं नाल जुल्म कर अरे मैं को क्या कर देती पुलिस पुलिस। मैं को क्या कर देती? अरे वो कुंगल बन्नू ए देख कौन छोड़ सांस टुकड़े टुकड़े कर छोड़ सांस को सांस मैं कुलगोल में फेंकड़ा चक्कर मैं कुड़ा ढाप जाए फेंकड़ा चक्कर में लुकदावत छुपदावत ॿुधा में को ॾाढा में को भॼाया थी। साईं मूंखे माफ़ साईं साईं मूंखे माफ़ कर। केरू केरू मूंखे वञा खुदा जे वास्ते मूंखे वञा खुदा जे वास्ते सही खुदा जे वास्ते केरू मां पेर केरू 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 खुदा जे वास्ते मूंखे छॾ मुंहिंजा बच्चा दुआऊं कंदा केरू खुदा जे वास्ते। अरे खुदा दे वास्ते क्यों मैं ते आप ते खुदा दे मोकलेंदा पिया हां जल्दी वने कौन छोड़े से को साई देखो मैं ए देख देखो मैं को सा देखो को मजा आसी मेरे को भी मजा आसी अहमल को साई कौन छोड़े से कौन छोड़े से। अरे फतकदा क्यों पिई खराब थी है सही मुंह अल्लाह साईं मैं को जन्नत में जा देवी। जन्नत में जा मिल सस कोन बड़ा हरामिया। सरदार वो रईस वडो आयो आ पापा रेस है। अरे छोरा तेरी मुंडी चाल मैं पापे दे नाल मिल सा। अरे मेरा पापा है अरे मेरा बड़ा है। अरे पापा पापा मैं आ गया पापा। बस बस खेरू बस
तो क्यों तकलीफ दी? मैं को आखिया मैं आवा बाबा बस। अरे ओ छोरा, अरे कैसे मर गई? अरे एडिया 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 देखता कोई मेरा पापा है। रिलिया चाहो बिहारे चाहो, अरे बन्नी जल्दी कर। अरे ब्याह के ले गया। अरे एडिया पापे को सोरी छोड़ दे। क्या ब्याह करें? देखी ना अपनी मेरा पापा है। न न इतनी जरूरत ना है, रुको मुझे गाल बुध। हुक्म कर बाबा, केड़ी गाल है? ए बस बाबा समझ दो, मर गया। न अशरफ मुखे जिंदा खपे। बाबा जीने तेरा हुक्म। बुध तुआरो भला नाले भाई खेरल नजर कोन थो अचे। बाबा मैं को छोड़िया छा बाबा मेरे को ॾाढा तंग पिया करे। एॾी पिया भॼी वञे, एॾी पिया भॼी वञे, मेरे को ओ थी गया। ओ कोनी थींदा अंग्रेजी में आखिंदे ने ब्लश पर, को ब्लश पर थी गया। मैं को छोड़ा। ए देख मेरे को माफ कर छो। वाह खेरू वाह, मसत उन्हें पी के 50 लाख ते राजी क्यों? सजो कम ही विञाए छी। बस बाबा, बाबा ने मेरे कर गलती थी गई, गलती कान थे सी। खेरा पुट खेरा, तो ता 50 लाख ते छा 50 करोड़ बि कुर्बान। अरे ओ रमू, अरे केॾे मर गई? अरे बाबे को ओ खेरल दा दीदारड़ा त कराओ। बाबे को मैं खेरल दा दीदार त करावा। ए देखो बाबा 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 बैठी बैठी बैठी। हाणे मां हलां थो, मुझो कम जल्दी थियण घुर्जे। थी वेसी बाबा, खुद का न कर, थी वेसी जल्दी। हाजिर बाबा हाजिर। सलाम अलैकुम। शमीर खान आयो थी कम भूखान सॼे ॻोठ में चवंदो तो ते चोरी नंढे रेस करई। अड़े दे तोखे मूं चयो न त ॻोठ छॾे वञ। न रेस बस हिकिड़ो माफ़ी जो, वरी तव्हांखे हिन ॻोठ में मां नज़र न ईंदुसि। बस हिकिड़ो ई जगह। यार हिन खे ज़िंदा छॾणु पंहिंजे लाइ ख़तरे खां खाली न आहे। ॿुधी छा थो चए मुंहिंजो दोस्त? कयई उहो हशर त पोइ ठीकु आहे हल। ऐं जेकॾहिं अॼु ॻोठ न छॾे वए त पंहिंजी मौत जो पाण ज़िम्मेवार हूंदे, छो त शैतान जो ॿियो नालो शमीर खान आहे। हलो। शमीर खान हिन खे ज़िंदा छॾे सुठो न कयोसि। जंहिं माण्हू ते कंहिंखे एतबार न हुजे उन खे मारण मां कहिड़ो फ़ाइदो? अच मूंसां गॾु। आशू ये सब छा है? सवाल न कर, धक्क जो जवाब धक्क सां दे। पर हाशू पर यार मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? हीअ वेड़ छाजी आहे? हीअ वेड़ सरदार जी आहे। जेको मारींदो उहो ई सरदार थींदो। न यार, इहा सरदारी तोखे मुबारक हुजे।
मां हिते सरदार थियण न पर पाण खे बेगुनाह साबित कराइण आयो हां ऐं बाबा खे आज़ादी ॾियारण लाइ हिते आयो आहियां। न आशरा पुट न, हिते सूअर रहंदा थे। अगर हिते जिंदा तोखे रहणो आ त मुक़ाबलो तोखे करणो पवंदो। ससु बाबा सर्फ निकतो आड़िस के कम जो कोने को कपड़ा धो तो झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पे आइन केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु बूथ जे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़नि जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 313138562 सस्तो ॿुधाईंदे हा
शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही सुभाणे वञी वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी बाबा जिया मां सर अशरफ अलाए कहिड़े हाल में हूंदो बस मां अलाए वॾेरे ज़ुल्म कॾहिं असांजी जान छुटंदी हा बाबा चई सच थो इहो वॾेरो नथो मरे नथी जान छुटे चङो हाणे मानी पचाई अथमि थधी रखी आहे अच खा यार समीर मुझे घर में दाल बना तो खा सके अरे चुप चरिया बाबो साईं ने ॿुधी वठे हा भला इहो ॿुधा त मैं हुन कयो घणो वरी घणो ॿियो लख ॿियो वरी यार भाई मजबूरी हिन लखे माल लख में बि अरे चरिया लख में वञे या बिन में पंहिंजो त कमु थी वियो हाथो त वो छोरो बाबा साईं तव्हां हा मां बाबा हूं चुप कर ये काम मुकरणो हुई त पहिरियां छो न ॿुधाई तव्हांखे त चयो मां कुझु पैसा घुरजां तव्हां छुप जवाब ॾिनो चुप घणो सुन न ॻोठाणनि ॿुधी वरितो ॿिन्हिनि खे दांगी मले सॼे ॻोठ में घुमाईंदा जे बर्दाश्त नथो करे सघी त पोइ पीअंदो बि न कर आईंदा तुंहिंजी ज़ुबान ते इहा ॻाल्हि न अचे अरे बाबा साईं मुंहिंजी यार समीर बनारस वटू वरी मोटी त कोनी थो न यार न तूं हाणे ऐश कर बाबो साईं वियो वॾी हवेली ते हाणे पंहिंजा ठठ थई विया ॿुधाए त बाबा किथे आ बाबा बाबा पुट कोई जगह चोरी ना हिम्मत टाइम ना जल्दी आओ सरदार हाशू अशरफ पुट जेका रेस तो ते चोरी जो इल्जाम आयो वो चोरी नंढे रेस कई आहे पुट पुट बाबा मुते आई पौन ते चिल जुल्म जो बलात वट जैब बाबा तव्हांजे सिर जो कसम तव्हांजो प्लान ज़रूरु कंदुसि बाबा बाबा जे करे मूंखे ख़बर हुजे हा त तूं रेस जे क़ैद मां आज़ाद थींदे मौत जे क़ैद में हलियो वेंदे त मां तोखे कॾहिं बि आज़ाद न कराया हा पर मूंखे कसम आहे तुंहिंजे कब्र जे मिटीअ जो जेसीं ताईं मां रेस जा बच्चा न मारींदुसि तेसीं ताईं तुंहिंजे कब्र ते कोन ईंदुसि बाबा तेसीं ताईं तुंहिंजे कब्र ते कोन ईंदुसि
मेरा मक्खन साईं, पहले मेरे को ए दसो अशरफ उर्फ अच्छू केड़ा है? बताओ मेरे को केड़ा है? देख सरदार, तेरी मेरी का दुश्मनी का नहीं। सरदार, तो भी सागा कम करेंदा, मैं भी सागा कम करेंदा। मसला है मेरे को अशरफ और अच्छू खपदा पिया है। ओ मेरे बाबे, रेस है बदकान को डाठा तंग किता है। मैं को बाबे दे घिन वैसा पीछे बाबाओं को माले या तल खावे, वह उनकी मर्जी। ए नवा प्या लगदा है किथे तू तो अच्छू कोनी, इन्हें कौन दसन। छोड़ो सरदार, बेचारे को शहीद कर छोड़ो। मैं यहाँ अच्छू। मैं समझा मेरे बाबे को जे तंकदा भला हो सी। देखूं तो देखण ते ही तलकानी थी करेंगी। मुर्सन जूं मापूं कदन सां न, पर मैदान में थींदियूं आहिनि। हितां तूं खेरू इनखे एतिरो आसानी सां हरगिज़ न वठी वञी सघंदे, छो जो तूं पंहिंजे पोयां त ॾिस। कहिड़ो जेकर तूं हिनखे वठी वञणु चाहीं थो त हिकु शर्त अथई। उहा वल कहिड़ी? उहा या त तूं हिन सां मुक़ाबिलो कर। जेकर तूं खटे में त हिनखे वठी वञी सघीं थो। आशू आशू पर तेरा सगा पुट कहां पिया करें तई? न सरदार, हिनखे हसरत पूरी करण ॾियो त जीअं खेरूअ खे बि ख़बर पए त मुड़सन जूं मापूं कदन सां नाहिनि थींदियूं। भला इथे विड़सी या ॿिए पासे हली विड़ूं? न न न न, इथे विड़सी त ए बुते उत बसन। खेरू न न न न, मेरा मिठड़ा आस्ते।
धक न मारी अरे इतना रक्त कढाई इतना मैं को अपने प्यो को कौन मारिया वने बाबे भी मैं को कौन मारिया तेरा ते मैं को मारिया तू खुश न थी ते खटिया कोनी मैं आप है आज शाम ते चितले ते को सा चावणे तू चा तू मेरे बाबे की अमानत है कौन छोड़े साईं याद रखी हेरो अगर तू सुभाणे अची तो पाण सां गॾु खफ़न ज़रूर खयो अचने छो जो असां बि हिते चूड़ियूं न आहिनि पातियूं हिकड़ा कोन चा 10 खपन चा सां 10 बुध छोड़ अरे अरे हल आ कौन छोड़े साईं हल रे हल हल शाबाश पुत्र शाबाश अचू शाबाश ॾिठो ई आशू अशू जा जलवा दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं त छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलब हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 यू आर कारो तो खून कयो आई एम किंग द वर्ल्ड यू बास्टर्ड गलत तुझी मर्जी कल मां तोखे पातो I think be वसंदो but no rain मां पानी में लईस you are the black bastard you are Karo I not you like you are the Karo I am not Karo but I am Bhuro I am Bhuro you know I am Kachro Bachro You bastard! गलत तुझी मर्जी कारो फिनिश रही कारी उनके माफ था करूं मुझो कोडो ना है कारो फिनिश नो छोड़ नो मी नो रेन अरे चरिया किथे लिकी वञ रात रेस जा ब माण्हू मारजी विया आहिनि मेन सिस्कल नहीं
अरे अंग्रेज या पुत्र जे को समझी भजीवन नो आई एम किंग दीवाल सानन जी वेड़ में पीसी जी न वनी यू आर बास्टर्ड यू आर कुत्तो यू आर बिलो एंड इट इजी यू मेरे को सजाएंगे मेरे को तुझी मर्जी हमारे सुखा गाल बुध तू भला आने ते वे ना दे मी का पानी बस पुठा कर ही रचा ठीक है पर ख्याल कर जाए यहाँ छोरे अच्छो जी मंगा ना हाँ शमीर खान मां सिंगा तो वही है अच्छो मुसा केड़ा हलन सोना साईं यार घणा दी थिया कोई शिकारी ना आयो थियो छो ना जे इन पोपरीअ जो शिकार कयूं छड मुके मां चई थी छड मुके सोना साईं तोखे कीअं छॾियां तूं जे मंगे दे मुंहिंजे जिगरी यार जो खून कयो आहे हुन खे ख़बर पवे त असां में केतिरी ताक़त आहे छड मुके छड मुके मां चवां थी छड मुके हाँ बाबा मां तो ठीक है अच्छा पुट ये छा है चाचा ही जुल्म आहे जेको आस्ते आस्ते खत्म थींदो थो वञे चाचा तू सुखा सां गॾु रहंदो कर ऐं हा अञा 2-3 ॾींहं ही ॻोठ छॾे वञ इहो त सुठो थियो मां इत्फाक़ सां पहुची वियुसि ख़ैर ख़ैरियत पुछण लाइ न त ज़ुल्म थी वञे हा पर पुट रईस हिन महिल कुझु बि कोन कंदो छो जो हू पंहिंजी जान बचाइण में पूरो आहे इंशाअल्लाह सुभाणे जो सिज हुन हवेलीअ खे साड़े खाक करे छॾींदो चाचा हलो मां तव्हांखे अॻिते करे अचां छा थियो पुट छा थियो बाबा अच्छू मुझे दोस्त के मारे छे बाबा ऐं कुत्ते मूंखे बि मारण जी कोशिश कई मां पंहिंजी जान बचाए भॼी आयो आहियां बाबा मां पंहिंजी जान बचाए भॼी आयो आहियां बाबा अच्छो जी या मजाक दमदार जी साईं हम डॉक्टर के वठी आ बुध खैरू खे न्यापो कयो मूंसां जरूर मिले सही वाह हल पुट बाबा हाणे भला खून ख़राब थिया थी पर मां तो मरे वेंदुसि न बाल न कंदो तूं कोन मरंदे हाणे उथरे त बिलाल ॻोठ छॾियूं हा न कंदो हेलो मैन हेलो मिस्टर भोली हेलो मिस्टर कालो भोलो you know murder this village murder everything is murring पाण मरी गयो मुकल उठ गया बात में दानदार यहीं दस गाँव का हिंदा दस उससे बोली you are the fast bhajin you
यू आर फास्ट भजे ओ गोलियूं लॻंदियूं माण्हू मरंदा खजंदा हाणे लाश ओ थींदो अबाड़े घोड़ा रे सने सा अबाड़े घोड़ा रे संसार is I am king of the world. No! Oh, police! 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 अच खेरू मुखे तुझो इंतजार हो मेरा पापा मेरा पापा बापे का गुलाम मेरा पापा हुकुम कर बड़ा बस बस घणी थी बाबा बाबा हल हाणी मुखे कम खपे पापा अच्छू ते को सुभाणे मिल वेसी सुभाणे अञा सुभाणे जेस ताईं असां मारियो हलियो वञे पापा ते कर कौन पुजण जे सास कुछ भी कर छा भी कर पर मुखे अच्छू खपे हाँ पापा तो खुटका क्यों क्या करें तई अच्छू केड़ी गाल है इमलों को मैं घी लांदा पिया तू खुटका न कर चंगो वन हाँ मेरा पापा मैं देता पिया पापा गरम लगा पिया आखदा पिया त चूमे को हिम्मल खपे तू पुस्तल लागू मार करे ऐ पाजी मौत के आवाज लोग राय हो आई तो चल दी खुश नथी के मेजे मानू मर गए ने हारे तेजे भी मरसल तू भी मरसी सरदार
बाबा आशु बाबा मां तारो साथ न दी सकिस बाबा बाबा मुखे माफ करो आशु सरदार आशु आशु जी बाबा भारत बाबा मैं तेको आख्या तू मेरे बाबे दी अमानत है मैं तेको चाहे सा मैं तेको घिन सा मैं तेको कौन छोड़े सा बाबा देख सी डाढा खुश थी सी डाढा खुश थी सी डाढा खुश थी सी छोरा चढ़ा थी गई क्या बाबो अरे छा जो बाबो जेको पंहिंजे सगे पुत्र जो ही पीउ नाहे त तुंहिंजो पीउ किथां थींदो अच्छो तेज न ॻाल्हां मां जे चाहियां त हिन ज़ंजीर खे थोरी सट ॾेई तुंहिंजो कंध भञी सघां थो पर मां ईअं कोन कंदुसि छो जो जंहिं पीउ जी तूं पूजा थो करीं पहिरियां मां तोखे उन जो ॿियो रूप ॾिसण थो चाहियां अच्छू तू भली में कुमार घट पर मेरे बापे दे लाल इवें नाक मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध जेको मां तोखे सम्झायां पहिरियां उहो सम्झ जेकॾहिं ईअं न थिए त रेस खां पहिरियां तूं भली मूंखे गोली हणी छॾ हाणे ॿुध
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 पापा, ओ पापा, ए देख मैं कुछ आया, ए देख, ओ पापा, ए देख, ए देख। पापा, ए देख, मैं तेरे दुश्मन को गिन आया। हैबत खान, मां हिन खे उते बि मारे सघां पियो, पर मां चयो त पुट खे पीउ जे अॻियां मारियां। कीअं मज़ो आयो न? हाणे मरण लाइ तूं बि तयार थी वञ। तरस पुट तरस, जंहिं जाइ ते तूं बीठो आहीं उन जाइ ते मुंहिंजो मौत न पर तुंहिंजो हूंदो। ॾिसीस गौर सां, ही थई मुंहिंजो पुट, मुंहिंजो खून। पुट अछू तुंहिंजो भाउ मारे छॾियो। भाउ? ही मुंहिंजो भाउ न, पर मुंहिंजे बाबे जो पालियल कुत्तो हुयो, कुत्तो, सम्झी? ही जॾहिं 1 साल जो हुयो, हिन जे पीउ ऐं माउ खे मां पंहिंजे हिन हथनि सां मारियो हुयो। बाक़ी रहियो ही, हिन खे मूं पुट करे ज़रूरु पालियो हो, पर उहा जा न ॾिनी हुईमांसि। हे सिर्फ़ु कुत्तो रहियो, कुत्तो ई रहंदो। मेरे बापे ने नाले को बदनाम कर छड़ियो, अरे ते मेरे मां को मार छड़ियो। मैं तेरे आखण पे कितने बेगुनाह। तू मेरा दुश्मन नहीं, मेरा दुश्मन नहीं, मेरा दुश्मन नहीं। कौन छोड़े थे? वो तो ए दुश्मन दा भला जे मेरे अखा तो पट्टी ला छोड़ी। ए देख, खुदा दा वास्ते ए जालिम को मेरे हवाले कर छोड़। देखो मैं मार। ए देख, ए देख, कौन छोड़े थे? मारे छड़ियो ॿिन्हिनि खे। ना केर बि गोली न हलाईंदो, छो त मुंहिंजा बि दुश्मन आहिनि। हिकु मुंहिंजे दोस्त जो कातिल, ॿियो असांजो नमक हराम कुत्तो। जॾहिं कुत्तो छितो थींदो आहे त हुनखे गोली हणी छॾिबी आहे।
अच्छो तू दुश्मन जे पोयां लग मां हिन खे ॾिसां थो देखदा क्या पे गोली मारी थे बस हेबत खान तुझे खेल जी पुजानी चलिया परे कर हथियार इंसान जान वनी सके थी मुझे खबर है ये हथियार है इन हथियार से जान वनी सके थी जान
तोखे शायद खबर ना आहे त मां चढ़ियो न पर सब इंस्पेक्टर हैदर अली आहियां। इंस्पेक्टर? हाँ, कानून जंहिंजी मदाखलत तोखे सदाई नापसंद रही आहे। तो कानून जा केतिरा ई सिपाही ख़रीद कया ऐं जेके ख़रीद न थिया उन्हनि खे तूं माराए छॾियो। सबूत न मिलण जे करे तूं हर दफ़े बचियो पियो वञे, पर अॼु तुंहिंजो बचण नामुमकिन आहे, नामुमकिन। छा कने? गिरफ्तार हनत करी। पर मूंखे ख़बर आहे त गिरफ़्तारी तुंहिंजी आज़ादी आहे, छाकाणि त कानून जा कामोरा ऐं कुझु तो जहिड़ा अछनि पटकनि वारा हींअर ई तुंहिंजी रिहाई जा परवाना खणी अॻुवाट ई कानून जे दर ते दस्तक ॾींदा। उन जे करे मां तोखे गिरफ़्तार न कंदुसि। तो सदाई कानून सां खेलियो आई, पर अॼु कानून तोसां खेलियो। गोली कानून जी, हथियार कानून जो ऐं हथ इंतकाम जो। अछू, मूंखे ख़बर आहे तोखे सज़ा मिलंदी, वो थोरी मिले या घणी। वठ इंतकाम पंहिंजे मारूरनि जो, वठ इंतकाम हिननि खां पंहिंजे दोस्तनि जो, वठ इंतकाम पंहिंजे पीउ जो। तूं शुरूआत कर ज़ुल्म खे ख़त्म करण जी ऐं इंतहा सिंध जो को ॿियो जोधो कंदो। हैरत खान! अची विया बस? जी सर। FIR में लिख जा त रेस हैबत खान इंस्पेक्टर हैदर अली ते कातिलाणो हमलो कयो ऐं जवाबी फायरिंग में मार। जी सर। अचू, मां कोशिश कंदुसि त तोखे घटि खां घटि सज़ा मिले।